ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। लाड़काने खां तेज़ बरसात दौरान भित किरण सबब 2 नौजवान दबजी फोत थी विया। हिकु ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं। गोड़ जलाल बिरोही में बरसात दौरान भित किरण सबब जावेद पुट गुल मोहम्मद बिरोही दबजी फोत थी वियो, जड॒हिं त संदसि सौट जावेद पुट अली मोहम्मद बिरोही के ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल किया वियो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। लाड़काने खां तेज़ बरसात दौरान भित किरण सबब 2 नौजवान दबजी विया। हिकु फोत थी वियो, हिकु ॼणो जख्मी थी पियो आहे। गोठ जलाल बिरोही में बरसात दौरान भित किरण सबब जावेद पुट गुल मोहम्मद बिरोही दबजी फोत थी वियो, जड॒हिं त संदसि सौट जावेद पुट अली मोहम्मद बिरोही के ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। फोती नौजवान जो लाश घर पहुंचण ते वारसनि में कोहराम मची वियो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। लाड़काने खां तेज़ बरसात दौरान भित किरण सबब 2 नौजवान दबजी विया। हिकु फोत थी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। गोठ जलाल बिरोही में बरसात दौरान भित किरण सबब जावेद पुट गुल मोहम्मद बिरोही दबजी फोत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, लाड़काने जे भरिसां रशीद रोगन थाने जी हद आहे, ॻोठ आहे जलाल बिरोही। तेज़ बरसात खां पोइ घर किरी पई, जंहिं सबब हिकु नौजवान फोत थी वियो आहे ऐं संदसि हिकु सौट आहे ज़ख़्मी थी पियो आहे। नौजवान आहे जावेद गुल मोहम्मद बिरोही ऐं संदसि सौट आहे उहो जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। नौजवान जावेद जेको थी वियो आहे, अहिड़ी तस्दीक डॉक्टरनि पारां कई वई आहे, जॾहिं त जेको ज़ख़्मी आहे उनजो इलाज लाड़काने जी चाणका अस्पताल में जारी आहे। जीअं ई फोती लाड़काने जी चाणका अस्पताल में फोत थी वियो ऐं अहिड़ो वारसनि खे ॾिनो वियो त संदसि जे घर में कोहराम मची वियो आहे। हिन वक़्तु हुन फोती जो जेको लाश आहे उहो बि जेको आहे ॻोठ जलाल बिरोही जेको आहे रवानो कयो। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।